हर को चाहे पंहिंजो अझो, इहो ई ख्वाब मुंहिंजो, इहो ई ख्वाब तव्हांजो। थी रहियो आहे हाण पूरो शहीद बेनज़ीर भुट्टो मॉडल टाउन शहदाद कोट। धरती मुझे सिंध जी जिए सदा जी धड़कन मुझे जिंद जी खुशहाल रहे आबाद सदा। सिंध धरती अॼु तेजीअ सां तरक़ी जी मंज़िल तय करे रही आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो जो ख्वाब हर हिक जो हुजे पंहिंजो घर, हाणे सचो साबित थी रहियो आहे। इन्ही ख्वाब खे सचो साबित करण लाइ अवां पंहिंजे शहर शहदाद कोट में शहीद बेनज़ीर भुट्टो मॉडल टाउन। शहदाद कोट शहर सिंध सां गॾु बलूचिस्तान में भी वॾी शोहरत रखे थो। शहदाद कोट एक तारीख़ी शहर ऐं कारोबारी लिहाज खां लाड़काने डिवीजन जो सब खां वॾो तिजारती मर्कज़ आहे। शहदाद कोट शहर जी प्राइम लोकेशन ते वाक़े एक जदीद रिहायशी स्कीम शहीद बेनज़ीर भुट्टो मॉडल टाउन शहदाद कोट। शहीद बेनज़ीर भुट्टो मॉडल टाउन जो अज़म हर हिक खे हुजे पंहिंजो घर। शहीद बेनज़ीर भुट्टो मॉडल टाउन मुकम्मल सिक्योर्ड गेटेड कम्युनिटी लेवल अस्पताल, जामा मस्जिद ऐं खूबसूरत लैंडस्केप पार्क्स, खूबसूरत मेन गेट ऐं बाउंड्री वॉल सां गॾु 60 ऐं 30 फुटनि जा कुशादा रोड। धरती मुझे सिंध जी जिए सदा जी धड़कन मुझे जिंद जी खुशहाल रहे आबाद सदा। शहीद बेनज़ीर भुट्टो मॉडल टाउन जो अज़म हर हिक खे हुजे पंहिंजो घर। धरती मुझे सिंध जी जिए सदा